अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था ब्रेड रोल्स, डबल रोटी जा रोल। ऐं उन में असां जेका फिलिंग विझंदासीं उहा पटाटनि जी हूंदी। ठीकु आहे। सो उन लाइ असां वटि आहिनि ही पाव पटाटा। इन्हनि खे बॉइल करे छिले मैश करे रखियो आहे। ऐं हीउ हिकिड़ो नंढिड़ो बसरु सन्हड़ो कटियल, ही धाणा सावा मिर्च पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़। मां खयो आहे 1 टीस्पून लूणु, 1 टीस्पून ॻाढ़ा मिर्च पीठल। तव्हां पंहिंजी टेस्ट जे हिसाब सां खणी सघो था। ही आहे 1 टेबल स्पून लीमे जी रस। ठीक है। ये हम आज बना रहे हैं ब्रेड रोल्स, डबल रोटी के रोल बना रहे हैं और उसमें फिलिंग जो है आलू की करेंगे। तो कुछ स्लाइस हैं, अभी तो फ़िलहाल मैंने यही निकाले हैं, जितनी ज़रूरत होगी उस हिसाब से लेंगे। 1 पाव आलू उबाल के मैश कर लिए और छोटी 1 प्याज कटी हुई, थोड़ा सा धनिया, 2-3 हरी मिर्चें अपने जायके के हिसाब से, नमक और लाल मिर्चें अपने जायके के हिसाब से, 1 चम्मच बड़ा खाने वाला लीमू का रस। अब ये सारी चीज़ें हम मिक्स करेंगे। असां ये मिलाईंदासीं सभु शयूं, लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च विधासीं ऐं असां हिन में लीमे जी रस विझंदासीं। लीमे जी रस करे घणी न विझो, न त मसालो जेको नरम थी वेंदो। हाणे हिननि सभिनी खे असां मिक्स कंदासीं। इनको हम मिलाएंगे और ये सारे अच्छी तरह से जब मिक्स हो जाएंगे तो फिर मैं आगे का प्रोसेस आपको बताऊंगी। सो ही पहिरियों मिलाए था वठूं, पोइ अॻियां था वधूं। ही मसालो मूं मिक्स करे छॾियो आहे ऐं उन जे दौरान जेके बसरनि जा तह हुया, बसर ॾिसो था ईअं ॻंढियल हूंदा आहिनि, उन्हनि खे मूं खोले छॾियो आहे ऐं को पटाटनि जो अगरि मैश थियण खां रहिजी वियो पीस त उहो बि मूं भोरे छॾियो आहे। आलू को मिलाते वक्त मसाले को जो बस प्याज की जो तहें थी वो भी मैंने इस तरह खोल के अलग कर लिए और अगर कोई मोटा पीस रह गया था मैश होने से तो उसको भी मैंने हाथ से मसल लिया। हाणे इन खां अलावा मूं वटि छा आहे, ही ॾिसो, ही आहे प्लेट में पानी। ये मैंने पानी लिया है, थोड़ा मैदा है, ब्रेड क्रम्स हैं, ये 2 अंडे मैंने फेंट के रखे हुए। और अभी सिर्फ मैं बता रही हूँ क्योंकि एक हाथ में कैमरा है। सबसे पहले हम एक लेंगे स्लाइस, उसको हल्का सा पानी में डिप करेंगे और फ़ौरन निकाल लेंगे। ये एकदम से चूरा सा बन जाएगा। इसको हाथ से दबा के इसका पानी जो है हम अलग कर लेंगे। ठीक है। और उसके बाद हम ये मसाला इस पर रखेंगे। पहले तो इसका पानी जब निकल जाए तो ये मसाला हम थोड़ा सा इसके ऊपर रख के उसको हाथ से दबा के रोल करेंगे। दोनों हाथों से इसको दबाना है। तो अब 2 मिनट वेट करें, ये कर लूँ, मैं आपको दिखाती हूँ। ये ॾिसो, ही मूं ठाहे वरितो हिकिड़ो रोल। स्लाइस के बिल्कुलु हल्को पाणी हणणो आहे, फ़ौरन टुटी पवंदा आहिनि। अगरि पाणी हणण सां तव्हां सम्झो त हीउ भुरे थो त हुनखे हिकदमि प्लेट में रखी पोइ हुन जे मथां पटाटनि जी फिलिंग कयो। हिकिड़ो ॿीहर मां तव्हांखे करे थी ॾेखारियां। हीउ ॾिसो, विझी ऐं कढो फ़ौरन। ये ॾिसो टुटे पियो, ये टूट रहा है, ये टुकड़े हो रहा है। ठीक है। इसको आप देखिए, पानी है इसमें, ऐसे ही रखें इसको और इसके ऊपर ये मसाला रखें। फिलिंग आप जो भी अपनी मर्ज़ी से बना सकते हैं। ऐं ही स्लाइस के मथां वरायो। ही 2 हथनि जो कमु आहे। मां हिकिड़े हथ सां कयां थी, जो हिकिड़े हथ सां मां रिकॉर्ड पई कयां। पहिरियों तव्हां हिनखे चङी तरह सां ये दोनों हाथों में लेंगे, इसको दबा दबा के इसका पानी भी निकालेंगे और दबा दबा कर इसकी शेप भी देनी है। ठीक है। उसके बाद ये तव्हां 2 हथनि सां तिरनि में 2 हथनि जे रखी उनखे दबाए ऐं उन जो एक्स्ट्रा पाणी बि कढो। हिन पाणी जी प्लेट में ई कढंदासीं, मूं पहिरियों कढियो आहे। ऐं उनखां पोइ ही डबल रोटी बिल्कुलु सॉफ्ट अटे जहिड़ी थी वञे त तव्हां इनखे पंहिंजी मर्ज़ीअ सां शेप बि ॾियो। शेप ॾियण खां पोइ हिनखे असां विझंदासीं मैदे में। इसको अच्छा सा अपनी मर्ज़ी का शेप देने के बाद आप इसको मैदे में रोल करें ताकि इसके ऊपर अच्छी तरह मैदा पूरा लग जाए। और यहाँ पर मैंने 2 अंडे फेंट के रखे हुए, इसमें मैंने थोड़ा सा चुटकी भर नमक डाल दिया है। इसमें से निकालें और ये यहाँ पे इसको रोल करें। इसको रोल करके हम एक प्लेट में रखते जाएंगे और ये बहुत मज़े का बनता है। सबको बहुत पसंद आएंगे। ही तव्हां ठाहे ॾिसो, ही तव्हांजी तारीफ़ थींदी, सब शौक़ सां खाईंदा, सभिनी खे वणंदो इहो। सो ही मां सॼो प्रोसेस करे पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। ही ॾिसो, हिननि सभिनी खे मूं अंडो, ब्रेड क्रम, मैदो हणी ऐं ही रखियो आहे। ऐं हींअर मां इहे न पचाईंदसि, इहे मूंखे कुझु देरि खां पोइ पचाइणा आहिनि। तंहिंजे करे मां हिननि खे फ़िलहालु फ्रिज में थी रखां
ऐं जंहिंमहिल हिननि खे पचाइणो हूंदो त उन महिल असां हिननि खे डीप फ्राई कंदासीं। ॾिसो जीअं पकोड़ा तरींदा आहियूं ईअं ई असां हिननि खे तेल में डीप फ्राई कंदासीं, एसि ताईं तरींदासीं जेसि ताईं इहे गोल्डन कलर जा थी वञनि। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीअ मुंहिंजी रेसिपी वणी हूंदी। अगरि हीअ तव्हांखे वणी हुजे त लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो हुजे कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बि अञा मां कुझु सेखारियां त तव्हां उहो आराम सां ॾिसी सघो, आसानी सां ॾिसी सघो। अगर अच्छा लगा हो तो लाइक करें इस वीडियो को, कमेंट करें, शेयर करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि फ्यूचर में भी मैं जो कुछ आप लोगों के साथ शेयर करना चाहूँ उसको आप आसानी से देख सकेंगे। तो ये अभी मैं नहीं पका रही हूँ, ये शाम में फ्राई होंगे तो इनको मैं फ़िलहाल फ्रिज में रख दूँगी और ये कढ़ाई में डीप फ्राई होंगे जैसे हम पकोड़े बनाते हैं। सो उम्मीद है त तव्हांखे वणंदो, शेयर कजो, ज़रूरु ॿुधाइजो कीअं ठाहिया तव्हां सां। ऐं उन खां सवाइ तव्हांखे हमेशह मां सलाह ॾींदी आहियां इहा त पंहिंजो खाधो जेको आहे प्यार सां पचायो, पंहिंजे ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।